नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। बेरिया सिटी में खबर ॾींदा हालूं त बेरिया सिटी पर पासे में बदअमनी जी बाह बड़की पई। हिक ही रात में चोरी ऐं फुरन जो 5 वारदातूं क़ौमी शाहराह ते करोला कारफुर पुलिस जी नाकाबंदी मुतासिर जो बदअमनी खिलाफ एहतजाज। बेरिया सिटी क़ौमी शाहराह ते कोड़ो मेमणो स्टाफ वट कार ड्राइवर मोहम्मद अयूब मस्तोई के नामालूम फोन कॉल जरिए घुराए यरगमाल करे करोला कार नंबर BHW 293 फुर करे ड्राइवर के तशद्दुद बाद गोठ कोड़ो मेमण वट बदी उछलाए फरार थी विया। अहिड़े इतला ते बेरिया सिटी पुलिस वाक़े वारे हंध पहुंची रोड ते नाकाबंदी करे छड़ी। बे पासे सहाफ़ी मोहम्मद इब्राहिम मेमून जे घर मां नामालूम चोरन 2 लाख मालिकियत जी मेह चोरी करे विया। जॾहिं त बेरिया रोड ऐं बेरिया सिटी जे ॻोठनि में चोरिन जे आज़ार न घटियो आहे। ॻोठ खलीफ़ो इब्राहिम कीरियो में नामालूम चोरन मोहसिन कीरियो जे घर में दाख़िल थी घर में पयल कीमती सामान 35,000 अरब इमारात जी करेंसी ड्राइविंग लाइसेंस पासपोर्ट 10,000 रोक रक़म सोना जेवर 10 तोला ऐं ॿियो सामान ॿुहारे विया। ॻोठनि बेरिया रोड पुलिस खे इतला ॾियण जे बावजूद पुलिस ॻोठ में न पहुती। चोरी मालियत अटकल 20 लाख रुपया ॿुधाई पई वञे। मुतासिर ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत चोरन जा पेरा खणाया। जॾहिं त 2 ॾींहं अॻु बेरिया रोड जे अहले हदीस पाड़े में नामालूम चोर मोबाइल दुकानदार मोहम्मद मूसा कुरैशी घर में दाख़िल थी घर में पयल 8 खां वधीक मोबाइल फोन ऐं हज़ारे रुपया रोक रक़म खणी फरार थी विया। ऐं साॻी पाड़े में शेर मोहम्मद राजपूत जे कपड़े जी दुकान के खाट हणी हज़ारे रुपयनि जो कीमती कपड़ो चोरी करे फरार थी विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।